नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ॾींदड़ नाले वारी पाकिस्तानी अदाकारा आयज़ा ख़ान जी भारतीय गुलकारा नेहा कक्कड़ सां गॾु जी तस्वीर सोशल मीडिया ते वायरल थी रही है। आयज़ा ख़ान ऐं संदसि मुड़ुसु अदाकार दानिश तैमूर अहिड़ी तस्वीर इंस्टाग्राम ते शेयर कई है, जंहिंमें आयज़ा ख़ान ऐं दानिश भारतीय गुलकारा नेहा कक्कड़ ऐं गुलकार रोहन प्रियत सिंह सां गॾु बीठल ॾिसी सघजनि थियूं। मीडिया रिपोर्ट मूजिबि इन जी मुलाक़ात दुबई में थी है। तंहिं हूंदे बि आयज़ा ऐं दानिश तरफ़ां अहिड़ी तस्दीक नाहे कई वई। आयज़ा ख़ान तस्वीर ते दिल वारो इमोजी ठाहियो आहे, जॾहिं त गुलकार नेहा कक्कड़ बि पोस्ट ते पंहिंजो तबसरो कंदे चयो त आयज़ा ऐं दानिश लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार कयो ऐं ॿिन्ही जी तारीफ़ कई। उन तस्वीर खे हिन वक़्त ताईं केतिरा ई वाइपेदार ॾिसी चुका आहिनि, जॾहिं त दिलचस्प तबसरनि जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।